सूरह दुखान रुकु नंबर 3। बेशक थूहर जो वण गुनहगार जो खाज आहे, पिघरियल टामे जा पेटनि में टिचकंदो ततल पाणीअ जे टिचकण वांगुरु। मलाइकनि खे चवंदासूं त हिन ॾोहीअ खे पकड़ियो ऐं दोज़ख जे विच ॾांहुं घेलियोसि, वरी संदसि मथे ते ततल पाणी हारियो जो इहो अज़ाब अथसि। चइबुसि त इहा सज़ा चख, छो त तूं पंहिंजे गुमान में सॻोरो मान वारो हुएं। बेशक हीउ उहो अज़ाब आहे जंहिं में अव्हीं शक कंदा हुओ। बेशक परहेज़गार अमन वारी जाइ में हूंदा, बाग़नि ऐं तलावनि में सन्हे पट जा कपिड़ा ऐं थुल्हे पट जा कपिड़ा हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं थी ढकींदा। संदन हाल ईअं हूंदो ऐं खेनि वॾियुनि सुहिणियुनि अखियुनि वारियूं हूरूं परणाईंदासूं। मंझंसि सभु को मेवो घुरंदा, अहिड़े हाल में जो अमन वारा हूंदा, पहिरें मौत खां सवाइ जो दुनिया में मरी चुका उते ॿियो मौत न चखंदा। ऐं अल्लाह खेनि दोज़ख जे अज़ाब खां बचायो। तुंहिंजे पालणहार जे फज़ल सबबि इहा ई वॾी मुराद माणणु आहे। क़ुरान खे त तुंहिंजे ॿोलीअ में आसान कयोसूं त मन उहे नसीहत वठनि, पोइ तूं इंतिज़ारु कढ, बेशक उहे बि इंतिज़ारु कढण वारा आहिनि।